नाज़रीन पर आक़िल में सिंधी ادبي संगत पारा कराची में सिंधी वसंदनि सां थींदड़ बहरिया टाउन जे ज़ुल्म ऐं नाजाइज़नि खिलाफ़ सख्त एहतजाज कयो वियो। पेश आहे एहसान भट्टी जी रिपोर्ट। जी सिंधी गोठन ते बहरिया टाउन के कब्जे खिलाफ पूरी सिंध जी पनो आक़िल में भी सियासी समाजी ऐं अदीब दानिशवरन पारा एहतजाजी मुज़ाहिरो कियो वियो आहे। अचो त खेसि ॻाल्हि ॿोल कयो त उनजो छा चवणु आहे। सिंधी अदबी संगत सिंध पारां न फ़क़त हिते मुज़ाहिरो कियो आहे पर पूरी सिंध अंदरि मरकज़ी सॾु ॾेई करे कलमकारनि अदीबनि साझवंदनि खे रोडनि ते आंदो वियो आहे। असां सम्झूं था त हीअ जेका सिंध धरती आहे जेका हज़ारे साल पुराणी आहे, जंहिं वटि मुंहनि जो दड़ो आहे, जंहिं वटि जेको आहे सो मकली आहे, जंहिं वटि जेको आहे सो कोट ॾिजी आहे, जंहिं वटि केतिरा ई क़दीम जेको आहे तहज़ीब जा उञाण आहिनि, उन्हनि जा असुल जेके रहाकू आहिनि, असुल बाछंदा आहिनि, असुल धरती धणिया आहिनि, उन्हनि खे हिकिड़ो बहरिया जे नाले ते मलक रियाज़ नाले जेको सिंध जो न आहे, ॿाहिरियों माण्हू उन खे हिते आणे करे पुलिस जी महरफत मारूअड़नि खे तशद्दुद जो निशानो बणायो, उन जा क़दीम ॻोठ ड्राए मसमार कया पिया वञनि। त इन जी जेतिरी मज़मत कजे उहा घटि आहे। जीअं त ही तव्हां ॾिसो पिया त बहरिया टाउन जो हिकिड़ो नाम निहाद जेको अॻुवाण आहे, उनजो सरबराह आहे मलिक रियाज़, उन कहिड़े नमूने सां सफ़ाकाना अंदाज़ में सिंध जे मारूअड़नि खे, सिंध जे वसंदनि खे तबाह करे रहियो आहे ऐं उन्हनि ते कब्ज़ा करे रहियो आहे। हीउ एहतजाज जेको असां सॼी सिंध में जारी आहे, उहो अंधनि ॿोड़नि ऐं गूंगनि उन्हनि हुकुमराननि ऐं आला ऐवाननि में जेके वेठल माण्हू आहिनि उन्हनि जे लाइ आहे त उन अंधा ॿोड़ा गूंगा असांजे सिंध जी वसंदनि जी मालिकी कनि, असांजे माण्हुनि जी मालिकी कनि। असां इहो चवणु चाहियूं था, असां मरी वेंदासीं, असां न हूंदासीं, असांजा नवां नस्ल हूंदा, हीअ सिंध हूंदी। गुज़ारिश हीअ आहे कि मलक रियाज़ हुकूमत जी ज़ेर परस्ती आहे। अॼु न आहे, इन खां अॻे अॼु उनखे 20 साल थिया आहिनि उहो सरकारी धरती ते कब्ज़ो करे वियो ऐं हाणे जेको कमु आहे हिन मां बहरिया टाउन ते कब्ज़ो करणु, ग़रीबनि खे उथारणु, ग़रीबनि जूं बस्तियूं दर, हिन मां गवर्नमेंट जा माण्हू मुड़बस आहिनि ऐं गवर्नमेंट ख़ाली चंद माण्हुनि खे गिरफ़्तार करे या उहिदनि सां ठाहे पाण खे बरी तुमा करार नथो ॾेई सघे। हाणे ज़रूरत हिन अमर जी आहे कि हुन माण्हुनि खे, हुन अफ़ीसरनि खे गिरफ़्तार कयो वञे जेको हिन मां मुड़बस आहिनि ऐं उनखां अलावा मलक रियाज़ खे फौरी तौर ते गिरफ़्तार करे उनके ख़िलाफ़ केस दाख़िल करे ऐं उनखे सज़ा ॾिनी वञे। सिंधी अदबी संगत हिकिड़ी गैर सियासी जमायत आहे, हिन जो सियासत सां बिल्कुलु वास्तो कोन्हे। ही हिकिड़ी निज अदबी तंज़ीम आहे, पर हिन जे मथां इहो फ़र्ज़ु थो थिए त सिंधी अदबी संगत जेके सिंधी माण्हू आहिनि उन्हनि सां जेके नाजाइज़ूं थियनि, उन्हनि सां उन्हनि जा जेके अॻु में वसाइल कब्ज़े हेठां आंदा विया, उन्हनि जूं ज़मीनूं कब्ज़े हेठां आंदियूं, उन्हनि जो गैस तेल कब्ज़े हेठां आंदो वियो, उन्हनि ख़िलाफ़ बि सिंधी अदबी संगत जेको आहे आवाज़ उतारींदी रही। ऐं हिन वक़्तु जेको बहरिया टाउन जी आड़ में सिंधी माण्हुनि सां नाजाइज़ी थिए पई, सिंधी माण्हुनि जा जेके ॻोठ आहिनि उहे मिसमार कया था वञनि, उन्हनि ते बि सिंधी अदबी संगत सरापा एहतजाज आहे ऐं सिंधी अदबी संगत जो इहो वड़ाइतो अमल आहे ऐं इहो वड़ाइतो अमल सिंधी अदबी संगत जो एतिरे ताईं जारी रहंदो जेतिरे ताईं इहे नाजाइज़ूं जेके आहिनि जारी रहंदियूं।